मोहतरम अली नवाब नाफ़ जो यार सां राब्तो थिए ई नथो, यार सां राब्तो थिए ई नथो, पाण ते राब्तो थिए ई नथो, तो टुटीअ खे नथो लॻे टाको, जो वरी वास्तो थिए ई नथो। दोस्तों, सिंधी अदबी संगत जे अॻूणे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल ऐं सिंधी ॿोली जे इंतिहाई ख़ूबसूरत शाइर मोहतरम फजल दायो जे किताब टुटी जो तंद तंबूरे जी मोहरती तकरीब है। असांजे मोहबी मेहमान स्टेज ते वेठल सभिनी मेहमाननि जे अॻियां किताब टुटी जो तंद तंबूरे जी कयल है। गुज़ारिश कंदसि सभिनी दोस्तनि खे किताब जी मोहरत कनी। पिंडाल में मौजूद सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश है त हथड़नि जा गुलाब ज़रूर अर्पिन। सिंधी ॿोली जी दौर में हिकिड़ो ख़ूबसूरत वाधारो है। मोहतरम फजल दायो जो शेरी मजमूओ टुटी जो तंद तंबूरे जी पीछे